मां सम्झां थो सभ खां पहिरीं त मुबारकबाद डॉक्टर शेर महराणी खे ऐं हुनजे सथ खे ॾींदासीं त अॼोके ॾींहं ते हुननि ही तक़रीब कई आहे ऐं सभिनी खे ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। अॼोके ॾींहं जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। अकबर साहिबु 21 फरवरी 1970 आउं चटगांव में हुउसि ऐं हुते हिकिड़ी इनकलाबी हिकिड़ी जाइ हुई यूरोपियन क्लब, उनखे ॾिसणु वियो हुउसि त ख़बर पई त शागिर्दनि जो वॾो तइदादु ढाका पियो वञे। असां ॿिए ॾींहुं ढाका पहुतासीं ऐं शाह बाग होटल में रहियासीं। सुबुह जो जॾहिं उथियसि त हज़ारे शागिर्दनि जो तइदादु शहीद मीनार ॾे वियो पिए। शहीद मीनार उहो हंधु आहे जिते 21 फरवरी 1952 में बंगाली शागिर्दनि पंहिंजे ॿोलीअ खे पाकिस्तान जी क़ौमी ॿोली करार ॾियण लाइ वॾा मुज़ाहरा कया हुआ। 5 शागिर्द शहीद थिया हुआ ऐं उन्हनि 5 शागिर्दनि जे यादि में उहो ॾींहुं रखियो वियो जेको 1997 में बैन अवी तौर ते मञायो वियो त बाबा ही मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं आहे, हिनखे दिलि सां मल्हाइणु घुरिजे। सो अॼु असीं जिते हुननि 5 शहीदनि खे यादि पिया करियूं, उते हिन जज़्बे खे बि यादि था करियूं त पंहिंजी ॿोली जे लाइ जदोजहद कीअं कबी आहे। हाणे जेतिरे क़दुरु सिंधी ॿोली जो तालुक़ु आहे, घणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। नंढड़ी जंहिं शेख अयाज़ जो कलाम कयो, आउं सम्झां थो त भला जॾहिं ही इदारा कोन हुआ त बि सिंधी ॿोली क़ाइमु हुई न। सिंधी ॿोली त हिन खां वधीक ख़तरनाक दौर ॾिठा आहिनि। तव्हां यकीन कंदो त फ़ारसी बादशाहनि जी ॿोली हूंदी, कल्ह हुननि जी ॿोली बि सिंधी ऐं सराइकी हुई, पर हू जेका असां फ़ारसी टालपुर जी ॿोली, उन दौर में शाह लतीफ़, साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी ॿोलीअ में तक़ीर करे यकीन करियो त रनीकोट जी दीवार ॾेई छॾी। अॼु बि शाह लतीफ़ क़ाइमु आहे, सिंधी क़ाइमु आहिनि, सिंध क़ाइमु आहे ऐं मोहन दड़ो क़ाइमु आहे। आउं चवंदो आहियां मोहन दड़ो ऐं शाह लतीफ़ न हुजनि हा त सिंधी वेगाड़ा हुजनि हा। जंहिं क़ौम ते हज़ारनि सालनि में हज़ारे हमला थिया आहिनि ऐं उहा क़ौम घोड़नि जे संभ नटां लताड़जी बि वरी उथी आहे ऐं पंहिंजी ज़बान खे ऐं पंहिंजी शनाख़्त खे क़ाइमु रखियो आहे, इहा फ़क़ति सिंधी ज़बान आहे ऐं सिंधी क़ौम आहे। आउं सम्झां थो त इदारा ठहनि था, इदारनि ते त आउं कोन ॻाल्हाईंदुसि छाकाणि मुंहिंजो साईं अकबर लगारी साहिबु अॻे मूं ते पाबंदी हणी छॾी त साईं तव्हां महिरबानी करे इदारनि ते न ॻाल्हाईंदा करियो। मूं त उन वक़्तु बि चयो त इदारा छो नथा कमु कनि, जिते मूंखे पोयां गारियूं मिलियूं। बाबा इदारनि खे ग्रांटूं मिलनि थियूं, इदारनि जो कमु आहे त उहो असली कमु कनि, किताब शाये कनि, ॿोलीअ लाइ कमु कनि। जेकॾहिं नथा कमु कनि, तइलीम खातो आहे, तइलीम खातो सॼे पाकिस्तान में बि आहे। तइलीम खाते स्कूल हाणे ॾींहों ॾींहुं ॾियनि पिया NGOs खे। बाबा NGOs खे छो था ॾियो? अकबर साहिबु तव्हां बि सेक्रेटरी मां इहो सुवालु कंदो आहियां, जे NGOs खे था ॾियो त पोइ इदारा बंदि करे छॾियो। इहे एॾा सुवाल आहिनि। सिंधी ज़बान जेका आहे असां अकबर साहिब जे दौर में स्कूलनि में सख़्ती सां इहो पाबंदी थी आहे त प्राइवेट स्कूलनि में सिंधी पढ़ाई वञे। हाणे सिंधी नथी पढ़ाई वञे त वरी इदारनि जो कमु आहे ऐं अवां अख़बारूं ऐं चैनलनि जो कमु आहे त उहे बि सर्वे कनि, वञी ॾिसनि इम्प्लीमेंट छो नथो थिए। बाक़ी जेतिरे क़दुरु हीउ इदारो आहे, हीउ इदारो कीअं ठहियो, इहो बि हिकिड़ी तारीख़ आहे। मां ॿुधाईंदो हलां छाकाणि तारीख़ जी दुरुस्ती तमामु ज़रूरी आहे। साईं ज़ुल्फ़कार शाह त ॻाल्हि करे वियो। अक्टूबर 1990 में जॾहिं ग़ुलाम मस्तफ़ा जरतोई निगरान वज़ीर आज़म थियो त असांजो हिकिड़ो वक़्तु हुन सां मिलियो। हुते असां हुनखे चयो साईं छा करियो? मूं चयो साईं ॿियो कुझु न करियो, लैंग्वेज अथॉरिटी ठाहियो ऐं डॉक्टर बलोच खे हुनजो चेयरमैन करियो। उन खां पोइ जाम सादिक अली जे दौर में असेंबली हीअ रेज़ोल्यूशन बहाल कयो, जेका पोइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ठही। लैंग्वेज अथॉरिटी जॾहिं ठही त नंढड़े हिकिड़े में हूंदी हुई। अॼु हीअ इमारत आहे, हीअ जेको हीअ तव्हां वटि सॼो आहे त हिन कमु करणु खपे। ऐं जेके दरपेश चैलेंजिस आहिनि, बोड़ो साहिबु आहे, अमर फयाज़, असीं ॿई असां हिते कमु कयो आहे लैंग्वेज अथॉरिटी में। हीअ कमु असांजा कमरा गॾु हूंदा हुआ, आउं कंदो हुउसि लुग़त ते कमु, हीअ कंदो हो कंप्यूटर ते कमु। हिन जी ज़हानत ॾिसी मां उन वक़्तु हिनखे चयो, रोज़ु ईंदो हो मूं वटि, कलाकु मूंखे लेक्चर ॾींदो हो। आउं चवंदो आहियां तूं जीनियस आहीं, ज़हीन माण्हू आहीं, तूं किथे न किथे अॻिते निकिरी वेंदे। अॼु हिन जेको माजिद बुरगड़ी में कमु पियो करे, हिन माण्हू खे सलाम आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि, उनखे वक़्तु मिलणु, उनखे अॻिते रहणु खपे न। केरु आणींदो? घणा नौजवान आहिनि। डॉक्टर शेर महराणी आहे, आयो आहे, चेयरमैन थियो, हुन खां पहिरीं साख समय जो डॉक्टर मांझी हो। असां त बाबा सभिनी नौजवाननि खे
वक़्तु ॾियूं पिया न, छो न पिया ॾियूं? मूंखे ॿुधायो कंहिंसां का ज़्यादती थी हुजे, इहे माण्हू अचनि पिया नौजवान आहिनि, हाणे हिन वटि सॼी दुनिया खुली पई आहे, कमु करे सघनि था। बाक़ी जेका ॻाल्हि आहे त अकबर साहब जे ज़माने में मोहनजे दड़े जी ॿोलीअ ते 3 ॾींहं जी कॉन्फ्रेंस थी। अकबर साहब उहे मज़मून अञा वठी सघिया आहिनि। एतिरी ख़ूबसूरत कॉन्फ्रेंस कॾहिं थी कोन्हे हुई, मोहनजे दड़े ते कॉन्फ्रेंस थी। सही मां सम्झां थो सचे थो, पर थोरी नज़रदारी ज़रूरी आहे, चकास ज़रूरी आहे, ऐं इदारनि जी चकास न थींदी त इदारा कमु कोन कंदा। मां सम्झां थो त अॼोके ॾींहं ते असांखे इहो वचन करणु खपे त असीं सिंधी लाइ कमु कंदासीं, सिंध लाइ कमु कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।